अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हाला मां तव्हांखे निसार मंगरियो जी ख़बर ॾींदो हलां त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट मटियारी जी शानदार हलफ़ बरदारी तक़रीब बिटशाह जे लतीफ़ी नाज़ मैरिज हाल में सदारत दरगाह भिटाई जे क़ाइम मक़ाम सजाद नशीन सैयद ख़ावर हुसैन शाह लतीफ़ी जी सदारत थी गुज़री, जंहिंमें महिमान ख़ासि पाकिस्तान फ़े-लीग ज़िले मटियारी जे अॻुवाण मोहतरम नसीर अहमद मेमण, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर जयप्रकाश साहिब, लाला रहमान समूह, इकबाल मल्हा, इमदाद सुमरो, पीर ऑफ बिटशाह सैयद गदा हुसैन शाह, सरदार अयाज मेमण, राना ग़ुलाम नबी राजपूत, एडवोकेट साजिद राजपूत, शकूर नाज खासकेली, सैयद हाशिम शाह, रशीद रिंद, वलेरो आरिफ कोरेजो, मोहम्मद रहीम मेमण, दानिश जतोई, दीवान गागनदास ऐं ॿिया हुआ। जॾहिं त हलफ़ बरदारी तक़रीब में मटियारी बिटशाह हाला न्यू सईदाबाद उडेरो लाल खंडू ऐं मटियारी जे सहाफ़िन ऐं सियासी समाजी अॻुवाणनि, वकील बिरादरी तोड़े सिविल सोसाइटी वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान PFU जे मरकज़ी अॻुवाण ख़ालिद अहमद खोखर पारां मटियारी यूनिट जे उहिदेदारनि खे वफ़ादारी जो कसम खणायो, जिन में सदर मुस्तक़ीम समूह, जनरल सेक्रेटरी रजब ओज़दार, नायब सदर वकील मेमण, जॉइंट सेक्रेटरी मुश्ताक राहू, ख़ज़ानची अब्दुल गफ़ूर हिंगोरो, एग्ज़ीक्यूटिव कमेटी मेंबर नौशाद अली बुग्यो, मुख्तियार मीरजत, कासिम पलाल, साजन मीरजत, आसिफ राजपूत ऐं इमरान राजपूत उहिदेदार तौरु शामिल आहिनि। उन मौक़े ते सभिनी सहाफ़िन पारां वफ़ाक़ी हुकूमत जे कारे क़ानून पेका खे हथ वठी करे मुकमल तौर ते रद्द करण जो क़रारदाद पेश कयो।